आऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल फैज़ चैनल सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तों, तव्हां असांजी महफ़िल जारी आहे। अॼु अव्हांखे आऊं ज़बान जे आफ़तनि मञा हिकिड़ी ॿी आफ़त ॿुधायां थो, जंहिंजो उनवान आहे फ़हश बकण याने गंदा लफ़्ज़ कमु आणणु। गंदा लफ़्ज़ कमु आणणु ऐं गारियूं ॾियणु बेज़बान जे आफ़तनि में शुमार आहिनि। शरीयत में उन्हनि लाइ सख़्तु मुज़िमत याने निंदा ऐं मनउ आयल आहे। उन्हनि मंझां बातिनी ख़ुब्स याने पलीदी कमीनाई जो इज़हार थो थिए ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त बचायो पाण खे फ़हश खां, छाकाणि त तहक़ीक़ अल्लाह ताला फ़हश याने गंदनि लफ़्ज़नि कमु आणणु ऐं गारियूं गंद ॾियण खे पसंदि नथो करे। हिकु ॿी हदीस शरीफ़ में मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद था फ़रमाइनि त ताने हणंदड़, लानत कंदड़, गंदा लफ़्ज़ कमु आणींदड़ ऐं ज़बान दराज़ मोमिन नाहे। ऐं पिणु हदीस शरीफ़ में आहे त गंदा लफ़्ज़ कमु आणण वारे खे जन्नत में दाख़िल थियणु हराम आहे। उनखां सवाइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो बि फरमायो आहे त चार माण्हू अहिड़ा हूंदा जेके दोज़ख जे माण्हुनि खे बावजूदु उन्हनि खे अॻे ई काफ़ी इज़ा हुजण जे ही वधीक इज़ा ॾींदा। याने दोज़खी त अॻे ई पंहिंजी मुसीबत में पिया लोड़ींदा ऐं टच कंदड़ पाणी ऐं बाहि में ड्रोड़े डुकी रहिया हूंदा ऐं पंहिंजी ख़राबी ऐं तबाही ते रड़ियूं कंदा हूंदा, मगर ही चार ॼणा सड़ंदड़नि खे वेतर साड़ींदा। उन्हनि मंझां हिकिड़ो शख़्स अहिड़ो हूंदो जंहिंजे वात मंझां रत ऐं पूं पई वहंदी हूंदी। उनखां ॿिया दोज़खी पुछंदा त अड़े पिटियल, ॿुधाए त तुंहिंजो कहिड़ो हाल आहे, तूं त असांखे ॾुख में ॾुखु ॾेई छॾियो आहे। हू जवाबु ॾींदो त जेको लफ़्ज़ बुछड़ो ऐं पलीद मूंखे सुझंदो हो, उहो वात मां कढे ज़ना जहिड़ो मज़ो वठंदो हुउसि। हिकिड़ी हदीस शरीफ़ में आहे त तहक़ीक़ अल्लाह ताला नथो पसंदि करे फ़ाहिश याने बद शद बुछड़े ॻाल्हाईंदड़, बेहूदा गो याने बेहूदा गुफ़्तगू कंदड़ ऐं बाज़ारनि में चीखूं करण वारे खे। हज़रत जाबिर बिन समरा रदी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त मां हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में वेठो हुउसि ऐं मुंहिंजो वालिद मुंहिंजे अॻियां वेठो हो। पाण सगोरन फरमायो त तहक़ीक़ फ़हश ऐं बेहूदा गोई इस्लाम में कंहिं बि शइ में शुमार नाहिनि ऐं इस्लाम में सभ खां वधीक चङो उहो आहे जेको अख़लाक में सभ खां सुहिणो आहे। फ़हश कबीह याने बुछड़ियनि ऐं गंदियुनि ॻाल्हियुनि खे चिटनि ऐं खुलियल लफ़्ज़नि में बयानु करण जो नालो आहे, जहिड़ो कि शर्मगाह या तनासुल जे उज़वे जो चिटो नालो वठणु वग़ैरह। जीअं मस्ख़रा घणो करे राति ॾींहुं बकंदा रहंदा आहिनि। नेक बख़्त माण्हू उन्हनि शयुनि जा नाला किनायतनि वठंदा आहिनि ऐं ज़रूरत जे वक़्तु रुॻो रम्ज़ या इशारे सां बयानु करे वेंदा आहिनि। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त अल्लाह ताला जल्ल जलालहू हया वारो आहे, गुनाह माफ़ करणु थो फरमाए ऐं अहिड़ी शइ जो बयानु इशारे सां थो फरमाए। ॾिसो, सोहबत या मुबाशरत खे लुम्स याने छुहण जे लफ़्ज़ सां इरशाद फरमायो वियो आहे,
ऐं अहिड़ी तरह जमा जे लाइ सोहबत या लुम्स छुअण ऐं दुख़ूल इहे किनायात यानी लिकल अल्फाज़ आहिनि जिन में बदगोई न आहे। फ़हश यानी बदगोई रुगो जमा ताईं महदूद न आहे। हर हिकु मकरूह कम लाइ साॻियो ख़्यालु रखणु घुरिजे जहिड़ो को पाखाने ऐं पेशाब लाइ क़ज़ा हाजत यानी ज़रूरत जो पूरो करण जो लफ़्ज़ ॿियनि जे मुक़ाबले में बहितर आहे। मतिलबु त जन लफ़्ज़नि में कराहत ऐं कबाहत हुजे उहे सरीहन यानी चिटी तरह बयानु न कया वञनि वरना फ़ाहिश में दाख़िल थी वेंदा। साॻी तरह कंहिंखे कोढ़ बवासीर या नासूर वग़ैरह जी बीमारी हुजे त उन लाइ रुगो सख़्तु बीमारी चवणु काफ़ी आहे। औरतुनि जो ज़िक्र बि किनायतनि करणु मुनासिबु आहे। मिसाल तौरु ईअं न चवणु घुरिजे त तुंहिंजी जोए हीअ चयो आहे, बल्कि चइजे त घरां हीअं चयो अथनि या पर्दे खां आवाज़ु आयो आहे या ॿारनि जी वालदा थी चवे। बाक़ी ॿिए क़िस्म जा सवां सिधा कोरा लफ़्ज़ कमु आणणु फ़हश में दाख़िल आहिनि ऐं फ़हश ज़बान जी हिकु वॾी आफ़त आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त गार गंद ॾियण वारा ॿई शैतान आहिनि जेके हिक ॿिए खे कूड़ो था बनाइनि ऐं अजायूं तहमतूं था मढ़नि। हिकु हदीस शरीफ़ में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मोमिन खे गार गंद ॾियणु फ़िस्क यानी ख़ुदा जी नाफ़रमानी ऐं क़त्ल करणु कुफ़ुर आहे। ॿी हदीस शरीफ़ में आहे त गारियुनि ॾियण वारा जेकी कुझु चवनि था उहो उन्हीअ ते थो पवे जेको पहिरियां ई शुरूआति थो करे, बशर्ते कि मज़लूम याने ॿियो माण्हू हद खां वधी न वञे। इहा पिणु हदीस शरीफ़ आहे त जेको पंहिंजे वालदैन खे गारियूं ॾिए उन ते ख़ुदा जी फिटकार थी वसे। हिकिड़ी रिवायत में आयो आहे त सभिनी कबीरनि गुनाहनि में वॾो गुनाह आहे पंहिंजे वालदैन खे गारियूं ॾियणु। माण्हुनि अर्ज़ु कयो त साईं इंसानु पंहिंजे माउ पीउ खे कीअं गारियूं ॾींदो? पाण फरमायूं त ॿिए जे वालदैन खे गारियूं ॾे ऐं हू वरी मोटाए हिन जे वालदैन खे गारियूं ॾे त गोया उन्हनि गारियुनि जो सबबु त माण्हू पाण ई बणियो न। याने ॿिए खे माउ पीउ ते गार ॾियणु या मतिलबु त पंहिंजे पीउ खे माउ पीउ खे गारियूं ॾियणु आहे। त मुंहिंजा साईं अल्लाह ताला तव्हां असांखे ज़बान जी इन गंदी आफ़त खां वे पनाह में रखे ऐं अल्लाह ताला तव्हां असांखे सुहिणी गुफ़्तगू ऐं सुहिणा लफ़्ज़ ऐं बा अख़लाक़ गुफ़्तगू करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं तव्हां असां मथां मुसीबतूं टारे। मुंहिंजा साईं उमेद त मुंहिंजी ही काविश अव्हां जी ख़िदमत में क़बूल थींदी ऐं अव्हांखे नफ़ो ऐं फ़ाइदो थींदो ऐं मूं मिसकीन खे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा ऐं मुंहिंजो ही चैनल सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा ऐं लाइक कंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।